मानवारा साथियाणियूं साथी कॉमरेड्स उन्हनि सभिनी जे इहे प्रोग्राम हेतिरो आलिशान प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो उन्हनि सभिनी जा असां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जेके ऑर्गेनाइज़र्स जेके हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो आहे उन्हनि जा नाला पढ़णु चाहींदमि कॉमरेड रिज़वाना कॉमरेड रशीदा कॉमरेड ज़किया सिंधु साहिबा चाडियो आदिल अहमद ऐं मोहम्मद ख़ान सोलंकी ऐं ख़ासि तौर ते मोखी चैनल जे तरफ़ां बि मां घणी शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि हिन प्रोग्राम खे फैसिलिटेट करण में ऑर्गेनाइज़ करण में साथियुनि जी मदद कई लीडर्स या जिन भी औहदनि सां टाइटल सां तव्हां नवाज़े असांखे हिते हिन स्टेज ते घुरायो था सच पुछो त जेतिरो उत्साह असांखे तव्हां मां मिले थो शायदि ही असां ओतिरो उत्साह वाक़ई हिन ऑडियंस में हिन पिंडां में ॾेई सघंदा हुजूं ख़ासि तौर ते ही जेके नंढड़ा ॿार आया जिन हिकिड़ो मकालमो पढ़ियो हिकिड़ी शाइरी पढ़ी कमाल जे एतमाद सां मुंहिंजी दिलि चई त मां उते बि तालियूं वॼायां एतिरी पढ़ण वारी शायदि असां वॾनि में बि ॻाल्हाइण वारी न हूंदी आहे चाहे असांजी केतिरी बि सियासी ज़िंदगी हुजे पर हिननि ॿारनि ते अगरि मोरे जी सख़्त महिनत करे थी उन्हनि खे अॻियां बि वठी अचे थी हिकिड़ी प्रोग्राम जी हदुनि खां बि ॿाहिरि कढे थी त मां सम्झां थी मोरे साथियुनि जे लाइ ही असांजो जेको आहे उहो हिकिड़ो रॉ मटीरियल आहे जंहिंखे असां महिनत करे ठाहे सघूं था कॉमरेड रशीदा जी त मां हिमत ऐं एतमाद ॾिसी पाण हैरान आहियां त कॉमरेड केॾे सुहिणे तरीक़े सां प्रोग्राम जी प्रोसीडिंग कई आहे कॉमरेड रिज़वाना हॉल में एतिरी एक्टिव आहे त जेको असां इहो सवाल कंदा आहियूं त औरतूं कमज़ोर आहिनि औरतुनि में अकुल न थींदो आहे औरतुनि जी ख़ासि तबियत थींदी आहे जंहिंखां उहो मजबूर हूंदियूं त मूंखे इहो ॿुधाइजो अॼु तव्हां सभु औरतूं जो चाहे मर्द त जेको जोश जेको वलवलो तव्हां हिते नंढी उमिरि जी छोकिरियुनि में ॾिठो आहे त केतिरा मर्द इन स्टेज ते ईअं अखियूं में अखियूं विझी करे ॻाल्हाए सघंदा आहिनि अञा औरतुनि जे एतमाद जो औरतुनि खे तव्हां थोरो माहौल ॾियो ऐं उन खां पोइ छा करे सघनि थियूं त उनजो मुज़ाहिरो हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कंदड़ हिकिड़ी नंढड़ी कॉमरेड जे सदर बि ॾिना दावतूं बि ॾिनियूं ऐं कंपेयरिंग बि करे थी त हिते ई असांखे हुनजो सबूत मिले थो त असां औरतुनि खे कहिड़ियुनि कहिड़ियुनि रवायतुनि जे पोयां निंदियूं था उहे अकुल खां बिल्कुलु बि आरी न थियूं पर इते ॻाल्हि ख़तमु नथी थिए ॻाल्हि जेकॾहिं असां तारीख़ी हिसाब सां ॾिसूं त ठीकु आहे त असां हिकिड़ा क़दम खयां हैदराबाद में 8 मार्च ते रैली थी तव्हां न्यूज़ प्रेस में ॾिठी हूंदी कवरेज ॾिठी हूंदी त उन में केतिरियूं औरतूं ॿाहिरि आयूं केतिरियूं सियासी ऑर्गेनाइज़ेशन्स जी औरतूं ॿाहिरि आयूं जिन कमु कयो ठीकु आहे असां रैली कढण में कामयाबु थी वियासीं असां हिकिड़े प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण में कामयाबु थी वियासीं असां ही नज़्म ज़ब्त क़ाइमु करण में कामयाबु थियासीं त अगरि 3 कलाक हिकिड़ो प्रोग्राम हले थो त हुन में औरतूं पंहिंजे ॿारनि समेत ऐं मर्द बि असांजी सॉलिडेरिटी में असांजी सहायता में वेठा हुजनि त हा ठीकु आहे असां हिकिड़ी हिकु बिठ खई आहे हिकु क़दम खयो आहे पर अञा घणो कुझु आहे जेको असांखे हासिलु करणो आहे तमामु वॾी जंग आहे तमामु ॾुखी जंग आहे तमामु घण पासाई जंग आहे जेका अञा असांखे वेड़णी आहे सो जेकॾहिं थोरो असां 8 मार्च जे पर्सपेक्टिव ते वञूं त भई ही ॾींहुं असां छो था मल्हायूं 8 मार्च में छा ख़ासि आहे हिन ॾींहं ते औरतुनि जा कहिड़ा मुतालबा थिया हुया या पूरा थिया हुया जंहिंजे करे असां ही ॾींहुं मल्हायूं था त मां जस ॾींदसि मां भेटा ॾींदसि उन्हनि सभिनी तारीख़ साज़ औरतुनि खे जिन पंहिंजे पंहिंजे मैदान में पंहिंजी फील्ड में तमामु वॾा कारनामा कया कॉमरेड हिकिड़ी ॻाल्हि असांजे साम्हूं रखी कॉमरेड रशीदा त यूनिवर्सिटी में हुन खां हिकिड़ो सुवाल थियो त इहो भला औरतुनि जा नाला छो न आहिनि फ़लसफ़े जे तौर ते तारीख़ जे तौर ते ठीकु आहे घणेई फ़लसफ़ा घणेई फील्ड्स आहिनि जेके मर्दनि जेके घटी आया आहिनि औरतुनि जा नाला न आहिनि त कॉमरेड जो बिल्कुलु जवाबु सही हुयो पर मां सम्झां थी उहो जवाबु अधूरो हुयो त इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त ठीकु आहे तव्हां जेकॾहिं इजाज़त ई 26 खणण जो ॾींदव ऐं काफ़ी साल हुनजी तव्हां ट्रेनिंग कंदव त 7 विख त इंसानु खणी न सघंदो इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर इन खां अलावा हिकिड़ो ॿियो सबबु बि आहे तारीख़ खे मसक़ बि कयो वियो आहे
तारीख़ के औरत दुश्मनी लाइ भी इस्तेमाल कयो वियो आहे। तारीख़ में उहे सभु औरतूं जिन घणो कुझु हासिल कयो, घणियूं जंगूं खटियूं, घणा महास खटिया, उन्हनि जा नाला असांखे ॿुधण में बि न ईंदा आहिनि। इन जे लाइ जॾहिं अॼु असां 8 मार्च जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, 8 मार्च ते ॻाल्हाए रहिया आहियूं, त असांखे वाक़ई का हिकिड़ी औरत ज़हन में न ईंदी, को हिकिड़ो नालो ज़हन में न ईंदो जंहिंजी का असां ॻाल्हि कढाए सघूं त हिन औरत कुझु कयो। इन तारीख़ जे लाइ तव्हां छा चवंदो? इन बिदरशानी तारीख़ जे लिखण लाइ तव्हां छा चवंदो? कॉमेंट अमीर दी हिकिड़ी ॻाल्हि कई त असांजो जेको पूरो निसाब आहे, असांजो पूरो निसाब ई औरत दुश्मनी ते या औरत खे घटि ॾेखारणु, घटि अकल ॾेखारण ते मबनी आहे। ई सिर्फ़ु निसाब जी हद ताईं न आहे। इहो त वॾनि फ़लसफ़नि खां बि इहा ॻाल्हि रहिजी वई आहे त उन्हनि बि औरतुनि खे चयो आहे त औरत मर्द जी बिगड़ियल शक्ल आहे, औरत अकल खां कासिर आहे, औरत खे तव्हां केतिरो बि मैदान ॾियो उहो पंहिंजो पाण नथी मञाए सघे, छो जो हुनजी जेका हयातियाती बनावट आहे, हुनजी जेका जिस्मानी बनावट आहे, त उन बनावट जे हिसाब सां हुनखे कुदरती तौर ते घटि रखियो वियो आहे। केरु इहो सवाल इन्हनि मर्दनि खां पुछंदो त तव्हां जिस्मानी बनावट ऐं ज़हनी बनावट में बि को फ़र्क़ु करे सघो था या न? जिस्म ज़हन नाहे, हयातियाती जेको हिकिड़ो औरत जो फ़र्क़ु आहे, जेको असांजो हिकिड़ो उनखे असां जिन्स चवंदा आहियूं, इंग्लिश में उनखे सेक्स चवंदा आहियूं। जिन्स ऐं सिन्फ़ में तमामु वॾो फ़र्क़ु आहे। सिन्फ़ जेंडर असां उनखे चवंदा आहियूं जेका असां रोज़मर्रा हर ॾींहुं पंहिंजे हर उथा वेठी में असां उन सिन्फ़ जो इज़हार कंदा आहियूं। तव्हां मायूं आहियूं आहियो हिते, तव्हांखे मथे ते रओ पातल आहे, इहा सिन्फ़कारी आहे। तव्हां मर्द आया आहियो, तव्हां मर्द हिकिड़े हिसाब सां थोरो घणो तव्हांखे लॻो हूंदो त हीअ कहिड़ियूं कॉम्रेड्स आहियूं, हिकिड़ो प्रोग्राम तो हले, जेके बि शक शुबा हूंदा, इहा सिन्फ़कारी आहे। तव्हां सोचो था त औरत जी आज़ादी जहिड़ी जेका ॻाल्हि आहे, औरतुनि खे पाण ई खिल अची वेंदी आहे त औरत जी आज़ादी वरी छा, अञा केतिरो आज़ाद कयूं, अञा छा, अञा कहिड़ियूं आज़ादियूं औरतुनि खे मिलनि जेका असांखे खिल अची वेंदी आहे। इहा बि हिकिड़ी सिन्फ़कारी आहे। उहो सिन्फ़कारी जो अमल असां रोज़ पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे हर उठा वेठी में ज़ाहिर था कयूं ऐं पोइ नतीजे ते छा थो, असां उन ई सिन्फ़ जे टैबू खे, उन ई सिन्फ़ जी लानत खे अॻियां खणी था हलूं। मां सम्झा थी मुंहिंजो आवाज़ आख़िर ताईं ॿुधण में अचे थो, जेके आख़िर में साथी एंड में वेठा आहिनि, त इहा जेका सिन्फ़कारी जो अमल आहे, जीअं तव्हां खां कॉमरेड राजभाई हिकिड़ो सवाल पुछो त इहा इज़त किथे आहे? अगरि मिली वञेव त घर अंदरि न अचणु ॾिजोसि, पर इहा जेका सिन्फ़ हिते असांजे ज़हननि में वेठी आहे, इहा जेका इज़त जो कॉन्सेप्ट आहे, इहा सिन्फ़कारी आहे। त मर्द खे औरत खे पंहिंजी इज़त सम्झी करे ऐं उन जे हिकिड़े ॿार वांगुरु उनजी हिकिड़ी परगोर करणी आहे। जॾहिं असां सां गॾु पंहिंजी फैमिली हूंदी आहे, जॾहिं असां पंहिंजे ख़ानदान सां गॾु वेंदा आहियूं ऐं को दोस्त पुछंदो आहे त हे हाल अहिवाल कीअं निकिरण थी, यार ॿार गॾु आहिनि, हालांकि उन में हिकिड़ी ज़ाल हूंदी आहे, पोइ खणी ॿार बि हूंदा आहिनि, उहा ज़ाल हिकिड़ो वजूद हूंदी आहे, उहो हिकिड़ो इंसान हूंदी आहे, हुनजो को नालो ज़रूरु हूंदो, पर असां चवंदा आहियूं यार ॿार गॾु, मतिलबु असां उन इंसान जो नालो वठण में बि शर्म महसूसु कंदा आहियूं। इहा सिन्फ़कारी आहे। त जॾहिं तव्हां औरत जे वजूद खे मञो ई न, उनखे उन में एतमाद महसूसु न कयो उनजी ॻाल्हि करण में, त जॾहिं इहा पूरी तारीख़ तव्हांजे अगेंस्ट बीठल हुजे त तव्हांखे पोइ सम्झणु घुरिजे त तव्हांजी जंग कंहिंसां आहे, तव्हांखे कदम केतिरा खणणा आहिनि ऐं तव्हांखे कहिड़े पासे खां विढ़णो आहे। मां थोरो तारीख़ ते नज़र विझंदी हलां त तारीख़ी एतबार सां जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिकिड़ी औरत हुई जंहिंजो नालो हो एबिगेल जॉन्स। उहा अमेरिका जे प्रेसिडेंट जी, सदर जी ज़ाल हुई ऐं उन पंहिंजे मुड़ुस सां जॾहिं उहो सदर थियो उन वक़्तु तालुक़ ख़तमु कयो ऐं उनखे हिकिड़ो लेटर मोकिलियईं, हिकिड़ो ख़त मोकिलियईं जंहिंमें लिखियईं त जेका इहा तव्हां आज़ादी वठो था, छो जो 1776 में अमेरिका बरतानिया खां अलॻि थियो हो, त हीअ जेका तव्हां आज़ादी वठो था, तव्हां छा था सम्झो त इहा आज़ादी जंहिंमें इन चार्टर में औरत जो को बि ज़िक्र न आहे,
औरत जी आज़ादी जी का भी ॻाल्हि नाहे त इहा आज़ादी तव्हांजी असल माना में आज़ादी आहे। इहा आज़ादी तव्हांजी वरी अंडर अटैक थींदी, इन ते वरी हमलो थींदो, छो जो उन में तव्हां हिकिड़े 50% जी आबादी खे नितियो था। तव्हां हिकिड़े हुकुमरान खां आज़ादी वठो था, पर ॿियनि ते हुकुमरानी करण जी तव्हां हिकिड़ी प्लानिंग कयो था। त उहे औरतूं जॾहिं उन्हनि पहिरियां इहो कमु कयो हूंदो, तव्हांखे नथो लॻे त उन्हनि ते खिलियो वियो हूंदो, उन्हनि ते ठिठोलियूं थी वियूं हूंदियूं, उन्हनि खे नितियो वियो हूंदो, त इहो सभु असांजे हिसे ईंदो। उहो सभु शयूं असांजे हिसे ईंदो जॾहिं बि असां का हिकु क़दम खणंदासीं। पर अहम ॻाल्हि इहा आहे त असां उन जुस्तजू सां गॾु रहूं था या नथा रहूं। हिकिड़ो ॿियो किरदारु आहे मेरी वॉल्स्टनक्राफ्ट। छा त कमाल जो किरदारु आहे। औरतुनि जे लाइ जेको पहिरियों कानूनी दस्तावेज़ जेको पहिरियों औरतुनि खे एज़ अ शहरी जंहिं ॾेखारियो, उहो इन ई औरत जो लिखियलु हो, विंडिकेशन ऑफ राइट्स ऑफ वुमेन। त उहे सभु औरतूं जिन खे असां सम्झूं था त कुझु नथी करे सघनि, उन्हनि 17वीं 18वीं सदी में पंहिंजो पाण सुञातो, पंहिंजी जंग सुञाती ऐं उनजे कानून साज़ी जे अमल में बि जुड़ी वयूं। त उन्हनि औरतुनि खे अॼु भेटा ॾिजे थी, अॼु जस ॾिजे थी, उन्हनि जे करे ई असां अॼु हिते आहियूं जो असां हिक ॿिए खे ॿुधूं ऐं औरत जी आज़ादी जी ॻाल्हि करे सघूं। न त जीअं कॉमरेड चयो त जेको जे पहिरियां पंहिंजी धीउ पढ़ाई हूंदी, जे पहिरियां पंहिंजी धीउ खे नौकिरी कराई हूंदी, उहे बि लानत मलामत जो ई अमल हूंदा त हा बिल्कुलु शुरूआत में ही लानत मलामत जहिड़ो अमल आहे, पर असांखे हिननि पंहिंजी मिली करे, असां मर्दनि ऐं औरतुनि खे मिली करे इन लाइ कोशिशि करणी पवंदी ऐं इन लाइ हिकु ॿिए खे उत्साह ॾियणो पवंदो। महिरबानी।